वेलकम बैक ये स्पेशल खूबसूरत ट्रांसमिशन वंस अगेन तव्हांखे मुंहिंजे तरफ़ां ऐं मुंहिंजी पूरी टीम जे तरफ़ां KTN जे तरफ़ां KTN जी 19 सालगिरह, कशिश टीवी जी 16 ऐं KTN न्यूज़ जी 14 सालगिरह जिन जिन असांखे हींअर जॉइन कया उनखे मुबारक हुजनि। स्पेशल ट्रांसमिशन आहे, खूबसूरत गेस्ट, खूबसूरत कचहरियूं, खूबसूरत किस्सा असां कंदासीं। अनीता माशाल्लाह, ॾाढा माशाल्लाह, तव्हांखे बि मुबारक हुजे, ॾाढा खूबसूरत था लॻो अॼु ओ माशाल्लाह। माय गॉड, मज़र आईब्रोस खे जॾहिं छा मुंहिंजी कयो अथव? तारीफ़ कंदो आहे त मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे। छो त मज़र मुंहिंजो उहो बेस्ट फ्रेंड आहे जेकॾहिं मां सुठी लॻां बि न तॾहिं बि मज़र मूंखे चवंदो आहे सुठी नथी लॻे तूं, त अॼु मूंखे यकीन आहे त मां सुठी थी लॻां। ऐं मज़र ख़बर अथव अॼु मां कोशिशि कई हुई त KTN जी बर्थडे आहे त मां तमामु घणी प्यारी लॻां। हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखे मज़ेदार ॿुधाईंदी हलां त मुंहिंजी बर्थडे बि अक्टूबर में हूंदी आहे ऐं KTN जी बर्थडे बि अक्टूबर में। सर बर्थडे असां ते न ॻाल्हायो त सेटर बेहतर आहे। जी आई कैन तव्हांजी अंडरस्टैंड। तव्हांजी बर्थडे ते ॻाल्हायो बैच। असां उहो KTN मुंहिंजो जा ऐं मज़र जो पर्सनल हिकिड़ो मैटर आहे, ख़ैर उहो सॉल्व थी वेंदो। जंहिं जंहिं असांखे हाणे जॉइन कयो आहिनि सभिनीनि खे मुंहिंजी तरफ़ां KTN जी पूरी टीम जी तरफ़ां ऐं जेके असां सां गॾु महिमान मौजूदु आहिनि या जेके इहो सिलसिलो अॼु सॼो ॾींहुं हलंदो रहंदो उन्हनि जो बि KTN सां तमामु घणो साथ आहे। ऐं मां ईअं चवां त जेकॾहिं हिकिड़ो को माण्हू अकेलो हुजे त उहो कुझु बि नथो करे सघे। जेकॾहिं घणा सारा माण्हू गॾु हुजनि, हिकिड़ी पूरी टीम हुजे, हिकिड़ी पूरी फैमिली हुजे त उहे तमामु घणो कुझु करे सघनि था। ईअं ई अॼु तव्हां सभिनि जे साम्हूं KTN जी 19 सालगिरह असां सभु गॾिजी सेलिब्रेट करे रहिया आहियूं। ऐं मुंहिंजी हिन तरफ़ जेकॾहिं चइजे त तमामु प्यारा महिमान जंहिं असांखे हाणे जॉइन कयो आहे, तमामु सीनियर ऐं तमामु सुठी इंसानियत। मां चवंदी आहियां त जेकॾहिं जंहिं माण्हू में इंसानियत न आहे उहो माण्हू इंसान ई न आहे। तमामु सुठी शख़्सियत जा मालिक अकरम शेख खे वेलकम कंदासीं ऐं तव्हांखे 19 बर्थडे KTN जी मुबारक हुजे। तव्हांखे बि बर्थडे मुबारक। KTN न्यूज़ जी ऐं कशिश जी कशिश सालगिरह मुबारक हुजे। जेके सां मुंसलिक आहिनि असांजा इदारनि सां उन्हनि खे बि KTN जी सालगिरह मुबारक हुजे। असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं KTN जी सालगिरह ईंदी आहे ऐं असांखे मधु कंदा। मां चवंदो असां विसरी वेंदी आहे, ख़ैर यादि ॾियारींदा आहिनि त अॼु KTN जी सालगिरह तव्हांखे अचिणो आहे ऐं बिल्कुलु ख़ुशी में तयारु थी करे असां ईंदा आहियूं। ॾाढो अच्छा, मज़ो ईंदो अकरम भाई जी हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॾाढी सुठी लॻंदी आहे मूंखे। भले उहा KTN जी बर्थडे सेलिब्रेशन हुजे या ईद ट्रांसमिशन हुजे या जेका असांजी कल्चर जी ट्रांसमिशन हूंदी आहे, तव्हां हमेशह ईंदा आहियो। ऐं तक़रीबन हाणे रिसेंटली 2-3 सालनि खां ईअं पियो थिए त मां ई आहियां होस्ट, तव्हां गेस्ट ईंदा आहियो। हीअ क़िस्मत जी ॻाल्हि आहे। क़िस्मत जी न हूअं ॻाल्हि बि आहे। तव्हां अॼु ॾाढा सुठा था लॻो। तव्हां ओह, माशाल्लाह माशाल्लाह, थैंक ख़ैर यू। हाणे तारीफ़ त तव्हां ई सभई कंदा, असां बि कई। थैंक यू सो मच, वॾी महिरबानी अकरम भाई। अञा कचहरी कंदासीं। ॿिया बि महिमान अकरम भाई सां गॾु ई तमामु प्यारा डायरेक्टर, तमामु सुठा इंसान ऐं एक्टिंग बि कंदा आहिनि उहे, पर ॾाढी सुठी उन्हनि जा तव्हां ॾाढा सुठा प्रोजेक्ट ॾिठा हूंदा डायरेक्शन में। अज़ीज़ भुट्टो आहिनि असां सां गॾु। वेलकम कयूं था तव्हांखे ऐं तव्हांखे बि KTN जी 19 सालगिरह मुबारक हुजे। थैंक यू वेरी मच अनीता, लख करोड़। इहा सॼी हूंदी आहे जेकी तव्हां ॻाल्हि कई न, त साईं हमेशह ईंदो आहियां त मूंखे ज़रा दिलि सां राह हूंदी आहे इहो, बिल्कुलु। ठीकु आहे न। असांजो नातो जेको ॾींहुं आहे हुयो KTN सां, इहो अज़ल खां वठी हले थो पियो जॾहिं खां वजूद में आयो KTN। सही ॻाल्हि जीअं न भाऊ हाणे जेको असद साहिबु चई वियो त निकिरंदा आहियूं त हर को KTN सां ई सुञाता वेंदा आहियूं। आहे। भई कंहिं इदारे में कमु थो कयां, नौकिरी कयां थो, ख़बर हूंदी हा, त उन नौकिरी में मां इन में ई सुञातो वेंदो आहे। अज़ीज़ भुट्टो साहिबु कौन से जी, वो KTN वाले। KTN वाले। यकीन करो इहा ई ॻाल्हि आहे, हा, मूंखे उन हवाले सां सुञातो वेंदो आहे KTN। बाबा हाणे त छाप लॻी वई आहे ऐं सही, ख़ुशी थींदी आहे इहा ख़ुशी छाप जी। थींदी तमामु आहे। तमामु हिन में सुठी ॻाल्हि। टाइम ॾिनो आहे, इहो असां तमामु सुठी वक़्तु ॻाल्हि ॾिनो आहे। आहे, हितां सिखिया बि आहियूं घणो कुझु असांजी वंस अगेन KTN तव्हांखे में। सर मुबारक हुजे। डेफिनेट तव्हां बि थैंक यू। असांजा शुरूआती दौर जा KTN जा साथी आहियो ऐं ऐं मुंहिंजो हमेशह मज़र जेको फर्स्ट ड्रामो हुयो KTN ते, सीरियल जेको चइजे सॉप सीरियल, त उन्हनि में मां अज़ीज़ भुट्टो साहिबु हुया। जी ॿई गॾु एतबार हुआसीं, मूंखे छो बिल्कुलु। ॾिनई हा, उन में मां। एतबार हा, सफ़ा। मूंखे यादि आहे। हाणे बि एतबार रिपीट वारी थींदो आहे। ॻाल्हि छो ॾिनो? एतबार वारी काई असल ॻाल्हि न कंदा कयो। एतबार एतबार जी हुयो, ॻाल्हि, एतबार न जी न ॻाल्हि हाणे तव्हां आहे न एतबार आहे हुयो कॾहिं न ख़ैर। कयो। ऐं उन ड्रामे जो बिल्कुलु गॾु टाइटल हुआसीं। सॉन्ग ई एॾो ज़बरदस्त हुयो, एतबार मूंखे छो ॾिनो। छो ॾिनो बस हुई। वल चलो इमोशनल लॻियो वल। बसि मां असां हाणे वटि अॻिते कुझु नथी हा, चवां। मज़र सां असां सां असां सां गॾु ॿिया ॿिया बि बि। गेस्ट, हा, खूबसूरत गेस्ट वेठे रहनि, ॻाढ़ा ऐं सावा गेस्ट वेठे रहनि, कचहरी कंदासीं। ॻाल्हि कशिश जी कजे, KTN जी कजे, KTN न्यूज़ जी कजे। त अॼु हिकिड़ो बर्थडे आहे ऐं हिकिड़ो खूबसूरत समां लॻो पियो आहे, ईद वारो ॾियारो पियो लॻे। ईअं ई टॉफ़ियूं पियूं आहिनि, ईअं ई कचहरियूं, ईअं ई हिकिड़ो माहौल लॻो पियो आहे। तमामु सुठा आर्टिस्ट वेठल आहिनि। असां सां हिकिड़ी तमामु सिंधी सुरीलो आवाज़ु, सिंधी जो तमामु ख़ूबसूरत आवाज़ु, हुन सां गॾु KTN ते हिकिड़ो तमामु ख़ूबसूरत प्रोग्राम हलंदो आहे। सरे राग जी होस्ट बि चऊं, सरे राग जी सिंगर बि चऊं, उहा बि असां सां गॾु आहे। नालो ई हुन अहिड़ो आहे, बहार। माना जीअं चवंदा आहिनि न, माना छा ॻाल्हि कजे, फरज़ाना बहार असांजे वेलकम KTN जी कंदासीं फैमिली जो फरज़ाना हिसो आहे, तव्हांखे। उनखे वेलकम चऊं था, भलीकार थैंक चऊं यू था। थैंक उन यू सां गॾु महिरबानी। वेठल आहे सफ़ा, मतिलबु अॼु ॻाढ़ो जोड़ो पिया आहे। हाणे तुफ़ैल वारी एंट्री में न हुई, हा, पर चवंदा आहिनि त देरि हिन आहे जी दुरुस्त आहे। वालदा देर आहे तव्हांजी अमड़गे में हुई, सो अॼु असां सां गॾु वेठी आहे। नादिया चवंदा तमामु सुठी आर्टिस्ट आहे, तमामु सुठी कॉमेडियन आहे, तमामु सुठो हुनजो सेंस ऑफ ह्यूमर ॾाढो सुठो आहे ऐं तमामु फ्रेंडली आहे, डाउन टू अर्थ आहे। तव्हांखे वेलकम चऊं था नादिया, तव्हांखे लख लख मुबारक हुजनि KTN जूं एनिवर्सरी जूं। कीअं आहियो, ठीकु आहियो, ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु। जीअं त अॼु KTN जी 19वीं बर्थडे आहे, त
त मां ॾिसी न जेॾी ॿुधायो महिल KTN ते हुयमि खिल बुक थिएटर पई कयां त उन महिल मां चवां पई त 19 सालनि जी आहियां पर हाणे फ़िलहालु मां कशिश ते प्रोजेक्ट थी कयां त मां बि 16 सालनि जी आहियां त कशिश बि अच्छा। 16 सालनि जो आहे। कशिश घणनि खे लिकायो आहे माण्हू बिल्कुलु जेको आहे न अॻिते वधंदा आहिनि नादिया पोइ हिते रिवर्स गियर थी हणे मूंखे तव्हां प्रोजेक्ट जेको आहे कशिश ते हिन वक़्तु ॾिनो आहे त इन करे मां कशिश सां गॾु आहियां। मां तमामु सुठो 16 project सालनि आहे, जी आहियां। तव्हां मज़ाक़ KTN सां बि गॾु आहियो ॾिसो हाणे खिलबोग थिएटर करे खोड़ बि ऐं 16 मिलाईंदो त मां घणो अॻिते हली वेंदमि। तव्हां उहो ई करेक्टर एतिरा ई जेको आहियो हाणे तव्हां रिपीट ॾिठो था वञे त कयो माना एतिरा ई हूंदो। मां पाण तव्हांखे नंढे हूंदे खां ॾिसंदी थी उहो त अचां। मुंहिंजी हाटी अहिड़ी आहे न, आयु 16 सालनि में इन जे करे न मां आयो ई सही आहे, असां पर बर्दाश्त तव्हां ॾियो हलाल कीअं आहियो, ठीकु आहियो, ख़ुशि आहियो, माशाल्लाह। तव्हांजो खिलण जो राज़ कहिड़ो आहे? हमेशह तव्हां सॼो स्माइल अहिड़ी कंदा, वाह वाह माशाल्लाह। छो? बसि आदत आहे मुंहिंजी ऐं खिलंदी रहंदी आहियां। खिलण रहण ईअं ई घुरिजे। खिलण त सुठी ॻाल्हि आहे। हा न, सुठी ॻाल्हि आहे। तव्हांखे किथे खिलण वारो प्रोग्राम खिलण वठी लो, अॻु में अधु कवर थी वेंदी ऑडियंस। सो वन सेकेंड तव्हांखे मुबारक हुजे। ठीकु आहे, ख़ुशि आहे। ऐं तव्हांजो बि KTN सां शुरूआती वास्तो आहे, राग जे रंग सां हवालो हुजे, म्यूज़िक सां? बिल्कुलु KTN हिकिड़ो अहिड़ो प्लेटफॉर्म आहे जंहिं हमेशह टैलेंट खे अॻियां हूंदो आहे ऐं जेके असांजी सिंधी ॿोली खे इलाही सपोर्ट कयो आहे। असांजी पंहिंजी हिकिड़ी पहचान थी आहे। KTN असां पूरी दुनिया में वेंदा आहियूं, उते ई असां यानी की ॾाढो फ़ख़्र सां चवंदा आहियूं त असां KTN ते परफॉर्म कंदा आहियूं। असांजे KTN ते प्रोग्राम ईंदा आहिनि। मुंहिंजो पहिरियों जेको सॉन्ग आहे लॻी थो प्यार जे क़ाबिल, उहो माशाल्लाह दुनिया लेवल ते मशहूरु थियो, जंहिंमें UK में ॿुधियो वेंदो आहे ऐं उन खां अलावा ऑस्ट्रेलिया, कैनेडा, जिथां बि कहिड़े बि मुल्क में वञो उते इहो सॉन्ग ज़रूरु हलंदो आहे, पर सॼो क्रेडिट वञे थो KTN ॾांहुं। तव्हां इंटरनेशनल बिल्कुलु हा, कॉन्सर्ट्स कया आहिनि, बिल्कुलु तव्हां हिन में को असांखे माना तव्हां अॼु ॿुधाईंदो इहो ज़रूरु ॿुधाईंदासीं। बिल्कुलु असांजी बि फरमाइश आहे तव्हां असांखे इहो साईं खे ॿुधायो। ॾिसी करे चओ लॻे थो प्यार लॻी थो प्यार जे क़ाबिल न, उहो इन करे साईं गानो ई अहिड़ो आहे न, लॻी थो प्यार जे क़ाबिल। मतलब सर्टिफिकेट खपे न सर, प्यार सर्टिफिकेट वारो महबूब माणा करे त उहो ई सुहिणो लॻंदो। वाह साईं, इन खां वधीक ॿी कहिड़ी ॻाल्हि ऐं माण्हुनि खां सवाइ वरी मोहबत में माण्हुनि खां सवाइ महबूब वणंदो बि न आहे वणंदो बि न न, आहे, सादो सादो सिंपल माण्हू न आहे वणंदो, ज़ाहिर तव्हां ॻाल्हि। मसाला सुठा तयार थिया महबूब उहो ई वणंदो आहे जेको माणा कंदो आहे। हा सो माशाल्लाह सफ़ा तव्हां बि ॾाढा प्यारा था लॻो माशाल्लाह। छा करे तव्हां तारीफ़ कंदा हमेशह ई न प्यारा आहियो। लॻंदा आहियो। तव्हां तारीफ़ कयो, तव्हांजी हुस्न नज़र आई। मज़र त सदाबहार आहे, हमेशह ईअं लॻंदो आहे मज़र सदाबहार। तारीफ़ थी थिए मुंहिंजी थोरी सीरियसली। हा मज़र सची में तव्हां माशाल्लाह सुठा पिया लॻो। अॼु मज़र मूंखे तमामु घणो सुठो थो लॻे। बिल्कुलु तव्हांजो कमु हूंदो न, हाणे को बर्थडे अचण वारी आहे हिन करे। सो गानो छो अच्छा नथी मुंहिंजी बर्थडे अचण वारी आहे, गानो। हिन में कमु हूंदो। दोस्त त मुंहिंजे ख़्याल सां असां बर्थडे ईंदा सही न भाईजान तव्हांजी बर्थडे में। तव्हां गानो ॿुधायो। पर्सनल ते हींअर न वञो, KTN जी बर्थडे आहे, दिल खोले करे हाणे सेलिब्रेट गानो कयो। शुरू थींदो सर गानो थींदो न, लॻे थो प्यार जे का तव्हांजी फरमाइश। कारो जोड़ो पाया आहियो माशाल्लाह से। कारो जोड़ो पाया आहियो। अखियुनि में थी वे तवारे छपर ढकिया तोखे ॾिसे न रे ऐं न पसां की बियो हो लॻी थो प्यार जे क़ाबिल हो लॻी थो प्यार जे क़ाबिल
हाँ बांध कपड़े जो, अरे हाँ बांध कपड़े जो, अरे हाँ बांध कपड़े जो, चिन्नी पाड़ी चढ़ाया हाँ, मगर तो साड़ी याद, मगर तो साड़ी याद, अली महबूब माना कर तो लगी तो प्यार जे काबिल, भली महबूब माना करे लगी तो प्यार जे काबिल। सितमगर थी बिला शक थी, सितमगर हाँ सितमगर, ओ सितमगर थी बिला शक थी, सितमगर थी बिला शक थी, अखिन ते सब सितम तू जा, नाहे का गाली ही मुश्किल, नाहे का गाली ही मुश्किल, अली महबूब माना करे लगी तो प्यार जे काबिल, भली महबूब माना करे लगी तो प्यार जे काबिल। हो चवे एजाज हित आहिन, चवे एजाज हित आहिन, चवे एजाज हित आहिन, हज़ारे ब्या भी सोना पर चवे एजाज हित आहिन। चवे एजाज हित आहिन, हज़ारे ब्या भी सोना पर, हथा तुझे दियस बिस्मिल, हथा तुझे दियस बिस्मिल, भली महबूब माना करे लगी तो प्यार जे काबिल, भली महबूब माना कर, मोहिया तो कयो माई, मोहिया तो कयो माई, भली महबूब माना कर लगी तो प्यार जे काबिल, 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 लगी तो प्यार जे काबिल। वाह 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 खान साहब, वाह वाह। जबरदस्त, तमाम बेहतरीन। हाँ हाँ न न न सर साईं जा शायरी आई आहे। हथा तुंहिंजे थियसि बिस्मिल, भली वाह। महबूब माणा माणा कर, वाह, वाह। ज़बरदस्त। सर, ऐं मूंखे इहो गानो तव्हांजो उहो बि तमामु घणो वणंदो आहे। तव्हां ॾिसो पिया लिरिक्स मां गॾु गॾु तव्हां सां गॾु। बिल्कुलु हा, तव्हांखे पूरो गानो यादि हुयो। हा, मूंखे गानो तमामु यादि सुठा, हिकु बार तय थी तव्हांजी फैन आहे वॾी, सो वेल न न मां हिकिड़ो फैन आहियां छो न आहियां, इन में को बराबरि मसलो थोड़ी आहे। मां ॿिए पॉज़िटिव बाक़ी ॿी ॻाल्हि ॻाल्हि इहा आहे त मां तव्हांखे बि इनडायरेक्टली परचायां पई, सम्झी त विया। मां सम्झी परिची वियुमि तव्हां सां दिलि जा। हिकिड़ो ब्रेक वठंदासीं, ब्रेक खां पोइ वञी था कचहरी बस, जो ब्रेक वठो। हा बिल्कुलु। असां जेको आहे न तमामु घणी परफॉर्मेंस कया, थोरो पाणी वाणी पियूं। ज़ाहिरा बर्थडे आहे त दिलि खोले करे असां इंजॉय था कयूं। तव्हां कारे बि न वञिजो, ख़ूबसूरत ट्रांसमिशन, ख़ूबसूरत महिमान असां सां गॾु मौजूदु आहिनि। जल्दी वापसि अचूं था।
वेलकम बैक जी नादिया माशाल्लाह सफ़ा रेड ड्रेस पाया हो सुठा था लॻो वाला बाला ही पाया आहियो ज्वेलरी पाया हो इन ख़ुशी ॼण ते कीअं थो ज्वेलरी लॻे न था पाया इहा तो फिर गायो लेट आयो ॻाढ़ो जोटो पातल हो हूंदो गाए वियो गानो गाढ़ो जो ॻाल्हि न हुते इंसर्ट मैच करे छॾियो इंसर्ट कंदा पाण में आहियूं पाण में हलंदो रहंदो आहे हा बस सोफ़ो अनसेफ़ो कीअं मैच कयो नादिया मसलो इहो आहे न सोफ़े ते तव्हांजो एक्सपीरियंस केटीएन सां हींअर ताईं केटीएन मतिलबु सां कीअं रहियो? एक्सपीरियंस त उन वक़्तु जो आहे जॾहिं केटीएन स्टार्ट थियो हुयो ऐं ॻाढ़ी ड्रामो फर्स्ट हिते सीरियल तॾहिं हली तव्हां हुई गाढ़ो जोड़ो पाया आहियो न न हिन करे न पोइ हुन में मां नंढी हुयमि त तक़रीबन 3 क्लास में हुयमि ऐं पहिरियों सीन मां कयो हो अदा बिशारत अब्बासीअ खे अदा असद कुरैशी जो घरु ॾेखारियमि चाचा चाचा हे अथई भाऊअ जो घरु पहिरियों सीन मुंहिंजो उहो हुयो उन खां पोइ त वक़्फ़े वक़्फ़े सां कंदा रहियासीं कमु पर वधीक एक्टिंग खां वधीक मां एडिटिंग ॾे शौक़ु रखियो केटीएन ते मां एडिटिंग कयमि काफ़ी साल 3 साल ताईं एडिटिंग में रहियमि उन खां पोइ हितां ई मां डायरेक्शन बि सिखी डायरेक्शन मां ॿिए चैनल्स ते कयमि काफ़ी मतिलबु हर कमु मां हितां घणो ई सिखी वई आहियां केटीएन तां अल्हम्दुलिल्लाह पोइ वरी असांजी हिकु डायरेक्टर आहे अनीता मोहरम उन मूंखे चयो एक्टिंग कर मां न कंदी मां चई तूं कंदीअ घर अचे धरणो हणी वेही रही पोइ मां उहो कयमि तव्हांखे ख़ैर सां केटीएन जेको आहे 200 मतिलबु episode एडिटिंग बि निकिरी सिखियव एक्टिंग बि कयव कैमरा होस्टिंग बि कयो सिखी कैमरा बि सिखियव इहो हिकिड़ो केटीएन माने हिकिड़ो इंस्टीट्यूट आहे बिल्कुलु। जेको हिकिड़ो किरदारु अदा कंदो आहे हिन में को बि सेखारण में अदा कंदो आहे असां पाण सिखियासीं मां एडिटिंग वग़ैरह कोन सिखी असां हिकिड़ो कमु एडिटिंग कयो वग़ैरह त मां बि न सिखी न पर एडिटिंग नादिया जो मूंखे हिकिड़ो शौक़ु हुयो त उन जे करे मां अचे हिते एडिटिंग ई जॉइन कई उन एडिटिंग जे दौरान इहो हूंदो हुयो त हर कोई चवंदो आपा अदड़ीअ खे मोकिलियोसि त हे सोलो प्ले में आहे थोरो करेक्टर करे वञे छो जो सभु भेनरियूं त कंदा हुआसीं कमु वरी विच ऐं ते के अदर change। चैनल ते त नादिया जॉब कंदी एडिटिंग जी मां हैरान थी वेंदी हुअसि छोकिरी न एडिटिंग हिन चैनल ते बि मां 3 साल कमु कयो सिखियमि बि कयमि बि ऐं अदर चैनल ते मां 1 ईयर वरी ॿिए चैनल ते 2 ईयर मतिलबु एज़ अ एडिटर कमु कयो सुठो एक्सपीरियंस चलो माशाल्लाह स्टार्ट अज़ीज़ साहब तव्हां ॾियो हलवल तव्हांजो तमामु हिकिड़ो ख़ूबसूरत सीरियल हुयो केटीएन सां ॾाढो ख़ूबसूरत सीरियल आहे हिकिड़ो जी ऐं ओवरऑल तव्हांजो 19 सालनि जो सफ़र कीअं रहियो मुंहिंजो हिकिड़ी ज़िंदगी में जेके मां कया आहिनि कम उहे बि जनरल मां ॿुधायां इन सीरियल सां ॻाल्हायूं था पर प्रोजेक्ट मां उहो खणंदो आहियां जो कोई न करे सघे मुश्किल हुजे मज़ो तॾहिं ईंदो आहे उन सां हूंदी आहे जंग माना बहितरीनु जंग उहा खटे वञे सही सो मुंहिंजा प्रोजेक्ट केटीएन ते शुरू में ॿारनि जो मां जो कयो उहो वॾो हिकिड़ो टिपिकल प्रोजेक्ट हुयो जो ॿार नंढड़ा ॿार जो नालो हो नंढड़ा मुहाफ़िज़ जे नाले सां ॿारनि खां एक्टिंग करणु तमामु मुश्किल कमु आहे ऐं उन्हनि जा यूनिफॉर्म पाराइण पुलिस जो हिकिड़ो मां ठाहियो पुलिस खे उनमें पॉज़िटिव ॾेखारियो मां नेगेटिव न ॾेखारियो छो पुलिस जे तव्हांजे घर में चोरी थींदी कॾहिं बि तव्हां कुझु थाणे में केरु वञे वरी हुते अज़ाब आहे माना हिते मां पुलिस खे सुठो ॾेखारियो माना नेगेटिव न ॾेखारियो मूंखे काफ़ी फ़ोन बि आया पुलिस जे मुख़्तलिफ़ माना इदारनि मां त यार तव्हां सुठी सीरीज़ कई आहे छो जो पुलिस में ख़राबु सभु न आहिनि सुठा माण्हू बि आहिनि सुठा माण्हू वेठा आहिनि तव्हांखे फौरन ई हुनजो रेस्पॉन्स ॾींदा पर उनखे मां पॉज़िटिव ॾेखारियो उनजो मोट मूंखे सुठी मिली उनखे पाण बि बंदि कयो केटीएन बंदि न कयो पाण बंदि कयो छो जो उन प्रोजेक्ट उनमें जेके ॿार हुया कमु करनि पिया सॼो ॾींहुं उनखे टुकाए टुकाए आउटडोर घणी हूंदी त शाम जो घर में वेंदा वालदेन परेशान स्कूल जो प्रॉब्लम्स ऐं काफ़ी मूंखे प्रॉब्लम जो प्रोजेक्ट मां ॿारनि जी अदालत वरी खयो कोर्ट हुयो बाक़ी जज ॿार खे विहारियो नंढड़े खे इहे प्रोजेक्ट मां खणंदो हुउमि जेको कोई न कंदो पोइ मां सोलो प्ले वग़ैरह हिकु ॿ कया मां उनखां पोइ वरी 20 डेज़ 5 डेज़ में शुरू थिया केटीएन ते उहे बि कया उनखां पोइ वरी इहो सीरियल मुंहिंजो जेको मेगा सीरियल हुयो जेको बाक़दे इहो त खयों त हर कंहिं शर्तूं लॻियूं इहो करे ई कोन सघंदो छो जो हिनजी रिकॉर्डिंग अहिड़ी जॻह ते हुई मां हर माण्हू नथो वञी सघे एयरपोर्ट ते शूट हुई रुॻी मुंहिंजी उथंदे ई सर असांखे अतर साहिबु मूंखे घुरायो उन चयो त स्टार्ट ई उतां कर सर मां करे वेंदुमि मां लाइनअप कयो आहे सॼो न उतां स्टार्ट कर मैडम बि चयो ओके नो प्रॉब्लम मां उतां ई स्टार्ट कयो एयरपोर्ट खां टोटल मां सॼी लाइनअप करे ऐं सुठो प्रोजेक्ट रहियो सुठो उनमें असांजी हिकिड़ी शइ ॿुधायां ज़ाहिर मां ॾिठो आहे चैनल ते वेठो आहियां हिकिड़े ते मूंखे ॾुखु थींदो आहे इन शइ जो मिसाल हे आर्टिस्ट वेठो आहे तमामु सीनियर आर्टिस्ट आहे हे सीनियर आहे अगरि मां जूनियर आहियां अगरि पंहिंजी महिनत सां मां निकिरी थो वञा जिनजी कोशिशि हूंदी टंगू मां कीअं छिकां इहो छो वञे थो पियो मथे दुआ करे मूंखे सपोर्ट करे मूंखे यार सुठी ॻाल्हि आहे हिकिड़ो माण्हू महिनत करे थो पियो इन मीडिया में इहा शइ आहे सर ओवरऑल मीडिया में आहे ईअं न थियणु खपे माण्हुनि दोस्तनि खे इन वेही प्लेटफॉर्म ते चवंदुमि ईअं न कंदा कयो मूंखां को जूनियर सुठी महिनत करे निकिरी थो वञे असां दुआ ई करे सघूं था बल्कि सपोर्ट कंदा आहियूं पॉज़िटिव हुजणु खपे नेगेटिव सोच न हुजे इन सीरियल मूंखे ॾाढो टफ टाइम मिलियो मूंखे मुख़्तलिफ़ लोकेशन्स हुयूं अहिड़ियूं हुयूं जिते मां शूट कई बार अलाह शुक्र आहे कामयाबी मिली मूंखे सुठी
चलो वरी ख़ुशीअ ॾींहं ते वेठा आहियूं, मुबारक हुजे तव्हांखे ऐं KTN 49 KTN जे हवाले सां मां कशिश ॿुधायां TV त 16 मूंखे KTN यादि कयो पंहिंजी सालगिरह जे मौक़े ते एॾो वॾो ॾींहुं हूंदो आहे। मां ईंदो आहियां जॾहिं यादि कंदा आहिनि इंतज़ार मां ईंदो आहियां अक्सर कल्चर डे हुजे हिकिड़ो बि हुजे। साबिक़ा असांजो प्रोग्राम मैनेजर हुयो उहो बि घुराईंदो हो, साईं ज़हीर साहिबु घुरायो। हाणे मूंखे ख़बर बि पइजी वञे मां हलियो ईंदो आहियां। जीअं बकौल अनिता ॻाल्हि कई, आपा सां ॻाल्हि कई त मां ॿुधां बीठो, चए त आपा तव्हांखे ख़बर हुजे त हलिया ईंदा कयो, इन में हे असांजो पंहिंजो घर आहे, इन में मां छो चवां त मूंखे दावत न आहे। हे दावत कोई शादी थोरी आहे, हे मुंहिंजो चैनल आहे, मां जो मालिक आहियां, हे मालिक आहे, हे सभु असां मालिक आहियूं, इथों असां सिखिया आहियूं। असांखे सिर्फ़ शूट ते कॉल ते वञणु घुरिजे, बाक़ी बाक़ी जो इवेंट्स हूंदा आहिनि ख़बर पए हली पवंदा कयो, भई अकरम भाई हलूं यार निकिरी पऊं असां बसि घर जो काज आहे न, घर काज थींदो। अकरम भाई तव्हांजो हलु तव्हांजो बि मुंहिंजे हिसाब सां ॾाढो हिकिड़ो शुरूआती दौर खां तव्हांजो सफ़र रहियो आहे KTN सां। तव्हांजो ओवरऑल एक्सपीरियंस कीअं रहियो 19 सालनि जो, का मेमोरी का यादगार किस्सा के वाक़िया? KTN जो हिकिड़ो सोलो प्ले कयोसीं स्टार्टिंग में KK जी डायरेक्शन में। वीचारो KK दुनिया में न आहे, तमामु मां हुनजे लाइ हमेशह दुआगो आहियां, रब मग़फ़िरत करे। ॾाढो सुठा ड्रामा कयासीं KTN जे लाइ। कोरो काग़ज़ तमामु असांजी सोप सीरियल हुई, ॾाढी सुठी सीरियल, ज़हीर मीर जत जी हुन में ॾाढो तमामु सुठो हिकिड़ो। बहरहाल ओ मिठी हाणे कयोसीं KTN जी सुठी सीरियल हुई रमज़ान। ऐं इहो ज़ाहिरा माण्हुनि ॾिठी पसंदि की 2 दफ़ा हली चुकी आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह बहरहाल सफ़र जारी आहे, हले पियो इंशाअल्लाह। सो बहरहाल जो KTN जी सालगिरह हुई, जीअं अज़ीज़ साहब ॻाल्हि कई त माण्हुनि जी फ़िक्र न कयो। ॾिसो ॻाल्हि ॿुधो, सफ़र में जॾहिं माण्हू निकिरंदो आहे न त उनजी पोइ माण्हू जी मंज़िल हिकिड़ी हूंदी आहे। माण्हू तव्हां पंहिंजी मंज़िल खे अॻु ॾिसो, भाई हरू भरू तव्हां परेशान थींदो त पोइ मंज़िल ते पुॼी सर, इहो ख़ैर आहे, इहो त हिकिड़ो मीडिया जो हिकिड़ो पार्ट आहे, हर फील्ड में इहे प्रॉब्लम्स आहिनि। सोचे न केरु टंगू थो थिए, तव्हां ॾुख न कंदा कयो, ॾुख कंदो त पोइ हली कोन सघंदो। जेकर ॾुख कंदो त हली न सघंदो। बिल्कुलु तव्हां ख़ुशी ख़ुशी हलंदा, जेको तव्हांजे टंगू कटे हुनखे चओ हलियो तूं बि हलिया मूंसां गॾु हल। सही ॻाल्हि आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल सां इहो जेको आहे न हर फील्ड में आहे, हर फील्ड में तव्हांजी एक्टिंग जी हुजे या तव्हांखे अदर तव्हांजी जॉब में बि तव्हांजो अपग्रेड थींदो आहे त माना उन्हनि ते बि मुख़ालिफ़ माण्हू तव्हांखे हर किथे मिलंदा आहिनि। बसि तव्हां पंहिंजी नियत साफ़ रखी करे त अलाह साईं तव्हांखे कामयाबु ये न दुख तव्हां बाद में शरीक कंदासीं। असां बर्थडे ते आयासीं, असां केक लाइ बुर्च मुर्च करे आयासीं, तूं हरू भरो असांजे केक आहे न, केक बि ईंदो, सभु शइ ईंदी। यको चए थो त एॾो ॾुख टंगू था चुकियो है था चुकियो, मां केक जे आसरे वेठी आहियां यार, मूंखे ॾुख थो थिए, कंजल लही वेंदो मुंहिंजो। मां त चयो त ॾुख न कंदा कयो अज़ीज़ साहब, तव्हांखे जे कंदा कयो, ऐं असां तव्हांखे कोई बि ॾुख न तव्हां ॾुख न कयो न, केक अचण वारो आहे, केक अचण वारो आहे, ख़ुशि थियणु, केक अचण वारो आहे। अच्छा, हिकिड़ी हिन लाइ बि हिकिड़े चैलेंजिंग हूंदो। फरज़ाना पहिरियों तव्हां ॻाईंदा हुयो टीवी ते उहो गाना, वरी तव्हां होस्टिंग कई आमिर शाह सां। आमिर शाह हिकिड़ो वॾो सेलिब्रिटी आहे। ओवरऑल होस्टिंग जो एक्सपीरियंस कीअं रहियो तव्हां? होस्टिंग जो पहिरीं मूं होस्टिंग कई हुई, आमिर शाह सां पहिरीं बि कई होस्टिंग, लेकिन वरी हाणे श्री राग में कई पिया, सुठो रहंदो आहे। ऐं अदा आमिर शाह काफ़ी माना सेखारींदो बि आहे मूंखे, सम्झाईंदो आहे, इलाही सुठो गाइडर बि आहे। सुठो, ॾाढो सुठो इंसानु आहे, गाइड बि कंदो आहे सुठे तरीक़े सां, कीअं ॻाल्हाइणो आहे कीअं न आहे ॻाल्हाइणो। दादा चवंदा मूंखे, ऐं हुनजी दादा सभिनीनि खे ई चवंदो आहे, पर ॻाल्हि इहा आहे त हुनजी गाइडलाइन में बि मज़ाक हूंदो आहे न, तव्हां खिली सम्झी वेंदा आहियो। जेको आहे न असांजो प्रोग्राम इलाही जल्द माना जेको आहे ऐं फरज़ाना नादिया खे हिकिड़ी ॻाल्हि चवणी आहे त नादिया असां तव्हांखे बिल्कुलु केक ॾींदासीं, पर सिर्फ़ु ॾाढ पुसाइण जे लाइ। तव्हां सभिनी ॾंदनि खे ब्रश छो करे आया हो? मां जो मतां हेॾो को हेॾे हलियो वञे, हेॾो को हेॾे काॾे बि लॻी सघे थो न। तव्हां वटि छा 3 ॾंदनि वारो ब्रश आहे? ख़ुदा सम्झ में ॻाल्हि आहे थोरो यार। हाणे ॾिठा मां नादिया सां मज़ाक कयो हिन विच ते, जेका मेरी होस्ट के साथ मजाक नहीं करो, ये लो यूनिक ॻाल्हि कई। हां, इधर का बात नहीं करो, इधर हमका मजाक चल रही है। सही तव्हां गाड़े में सुठा था लॻो माशाल्लाह। ऑलवेज कीप गाड़ा। हां, ऑलवेज कीप। अनीता तुम्हारे साथ मेरी कट्टी है, ये मेरे को बोल रहा है तुम अच्छी लग रही हो। बिल्कुल सही, सुठी ॻाल्हि आहे। फरज़ाना कुछ कलाम भला ॿुधायो, गीत ॿुधायो, को छा कहिड़ो था ॿुधायो? पंहिंजी सिंध धरती जो ही गीत ॿुधाईंदसि। वाह वाह, छो जो KTN हमेशह सिंधी ॿोली खे प्रमोट कयो आहे। हां बिल्कुलु। सिंध समूरी शान, सिंध सजी सुरहान, सिंध भिटाई अघोट जी,
भरियो मेहरान सदा वसे सिंध में हिन जन्म हुन जन्म लई वचन थो करियां मां जिथे भी हुजां मां जिथे भी हुजां ओ सिंध तू जो थिया हिन जन्म हुन जन्म लई हिन जन्म हुन जन्म हिन जन्म हुन जन्म लई वचन थो करियां मां जिथे भी हुजां मां जिथे भी हुजां ओ सिंध तू जो थिया हिन जन्म हुन जन्म हिन जन्म हुन जन्म लई कीन को सो लगे वाओ तो के कने कीन को सो लगे वाओ तो के कने तू जा दुश्मन दिसा तू जा दुश्मन दिसा तू जा दुश्मन दिसा कंत तने जा कप्या हिन जन्म हुन जन्म हिन जन्म हुन जन्म ले वचन थो करियां मां जिथे भी हुजां मां जिथे भी हुजां ओ सिंध तू जो थिया हिन जन्म हुन जन्म हिन जन्म हुन जन्म ले जंग जोटिया जिन सिंध जे सूरमर जंग जोटिया जिन जंग जोटिया जिन सिंध जे सूरमर जंग जोटिया जिन सिंध जे सूरमर जंग जोटिया जिन सिंध जे सूरमर बेतवायो गजल गीत तने ले लिखा हिन जन्म हुन जन्म हिन जन्म हुन जन्म ले वचन थो करियां मां जिथे भी हुजां मां जिथे भी हुजां ओ सिंध तू जो थिया हिन जन्म हुन जन्म हिन जन्म हुन जन्म ले तुझे खेतन मजा खुशबू दी रहे तुझे खेतन मजा तुझे खेतन मजा खुशबू दी रहे तुझे खेतन मजा खुशबू दी रहे तुझे खेतन मजा खुशबू दी रहे अंबलायो लायो सब मौसा मूड सा हिन जन्म हुन जन्म हिन जन्म हुन जन्म ले वचन थो करियां मां जिथे भी हुजां मां जिथे भी हुजां सिंध तू जो थिया हिन जन्म हुन जन्म ले
चाहु स्वामी सचल जेल दोगु साख चाहु स्वामी सचल जेल दोगु साख चाहु स्वामी सचल जेल दोगु साख हिते केड़ो सुठो जबरदस्त लाइनूं आहिनि अंबलायो लयो सब मौसा मूड सा हिन जन्म ले वचन थो करया मां जिथे भी हुजा सिंध तू जो थिया हिन जन्म ले अली 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 जिया लतीफ जिया सिंध जिया लतीफ अली 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 वाह 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 मस्तम बंदाए वाह जो मुर्तदा मज़ो अली अची हस्तम वेंदो वाह जो वाह, मज़ो वाह, अची वियो ज़बरदस्त, इहो केॾो कलाम ॿुधायो अथव न त ॾाढो मज़ो अची वियो जुमाए छॾियईं सफ़ा घुमाए छॾियईं। असां ॻाल्हाए काॾे पुॼाए छॾियईं असां दुनिया घुमी आया अकरम भाई मोटी चो मोटी वेलकम बैक सो वेलकम बैक सालगिरह इहो KTN नादिया थैंक यू सो मच तव्हां स्पेशल टाइम ॾिनो ऐं ॾाढा सुठा था लॻो फरज़ाना प्यारा था लॻो थैंक यू सो मच तव्हां तव्हांजी महिरबानी तव्हां असांखे यादि कयो तव्हां हमेशह यादि हूंदा असांखे डोंट वरी हमेशह जिते हुजो आबाद हुजो ईअं KTN सां जुड़िया हुजो KTN ऐं तव्हां असां सभु हिकिड़ी फैमिली आहियूं अनिता बिल्कुल ऐं अकरम भाई तव्हांजी वॾी महिरबानी तव्हांजी महिरबानी तव्हां असांखे मदद कयो बिल्कुल तव्हांखे हमेशह असां ईअं यादि कंदा रहंदासीं अलाए घणियूं KTN जूं सालगिरह सेलिब्रेट कंदासीं ऐं सभु ईअं करूंदासीं टाइम थी वियो आहे हिकु नंढड़ी ब्रेक जो असांजी मोकिलाणी वठंदा मोकिलाणी कंदा सभी मोकिलाणी तव्हां सभिनि सां उहो सम्झी विया हा हूंदा बिल्कुलु मोकिलाणी आहे हाणे असां ये चलो KTN जिते सिंध गॾिजे ॿिया बि रंग उन्हनि खे ॿिया वार बि रंग हूंदा सभु हूंदा ज़ाहिर आहे। सभु गॾु हूंदासीं इंशाल्लाह ऐं व्यूअर्स तव्हां बि असां सां गॾु रहजो काॾे न काॾे बि वञिजो वञिजो। जल्दी वापसि अचूं वेलकम बैक हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनि खे भलीकार मुंहिंजी तरफ़ां तव्हां सभिनि खे KTN जी 19 सालगिरह जूं खोड़ सारियूं मुबारकूं जीअं त मां ई मज़र चयो त महिमाननि जो सिलसिलो जारी सारी रहंदो हींअर बि असां सां गॾु तमामु प्यारा महिमान आहिनि जंहिंजो साथ KTN जी शुरूआति खां हींअर ताईं असां सां गॾु मौजूदु आहे ऐं इंशाल्लाह अॻिते बि उन्हनि जो साथ असां सां गॾु ईअं ई हलंदो रहंदो ऐं बिल्कुलु हलंदो आहे असां वरी ख़ूबसूरत महिमान आहिनि कंहिंजा डिफरेंट जेको आहे न मतिलबु गेस्ट आहिनि असां वटि जंहिंजो डिफरेंट फील्ड सां तालुक़ु आहे मुंहिंजी राइट साइड खां जेको आहे वेठल आहे डेफिनेट वन एंड ओनली तमामु सुठो आर्टिस्ट आहे तमामु मतिलबु उनजी तमामु ह्यूज फैन फॉलोइंग आहे सुठो नंढे कमर्शियल्स में कमु कयो आहे KTN जा जेके शुरूआती ॾियारा आहिनि शुरूआती ॾियारे हिन वक़्तु ताईं बिल्कुलु गॾु आहे असांजो तमामु सुठो सीनियर आर्टिस्ट उन सां गॾो गॾु हिकिड़ो ॿियो बि असांजो तमामु हिकिड़ो एक्टिविस्ट आर्टिस्ट आहे हमेशह हर फोरम ते हर माण्हू सां गॾु हूंदो आहे सुठो सुठा ड्रामा बि कंदो आहे कॉमेडियन बि हूंदा ड्रामा ॾिसणु हूंदा असां सां गॾु रांझन चांग साहिबु गॾु ऐं जावेद ताकानी साहिबु गॾु सभिनी खे वेलकम चऊं था भलीकार चऊं था सर KTN जूं 19 सालगिरह जूं KTN न्यूज़ 14 ऐं कशिश जी 16 सालगिरह तव्हांखे एनिवर्सरी मुबारक हुजे कीअं आहियो ठीकु आहियो ख़ुशि आहियो दुआऊं अल्हम्दुलिल्लाह तव्हांखे मुबारक हुजे ॾिसंदड़नि खे मुबारक हुजे ऐं असांजी त अॼु ईद आहे बिल्कुलु छाकाणि जो हिन इदारे सां मां कावश अख़बार जे पहिरें ॾींहुं हली आहे वाह वाह मां उन ॾींहं खां हिन में शामिल आहियां ऐं जेको कुझु आहियां सो KTN जे करे आहियां ऐं सत ॾिनो अथमि रत सत ॾिनो अथमि जवानी ॾिनमि ऐं सालगिरह ते केॾी ख़ुशी थींदी आहे अॼु मां पाण खे अञा वधीक जवान थो सम्झां माशाअल्लाह जावेद साहब तव्हां ॾियो कीअं आहियो ठीकु आहे तव्हांखे मुबारक हुजे इन करे ॾाढी ख़ुशी आहे त जीअं त रांझन भाउ चयो त असां त बतौर सहाफ़ी बम्बई होटल खां पंहिंजे कम जी शुरूआति कई उन खां पोइ
KTN जॾहिं 2002 में आयो, मुंहिंजी ख़ुशकिस्मती इहा त शुरूआती दौर खां वठी हिन जी जेका पहिरीं सीरियल हुई उम्मीदवार जे नाले सां 10 अक्टूबर ते इलेक्शन हुया। 10 अक्टूबर खां अॻु जॾहिं पहिरीं तारीख़ ते सीरियल उम्मीदवार आनियर वई त मुंहिंजो उस्ताद, मुंहिंजो भाउ ऐं सुठो डायरेक्टर जेको बेस्ट डायरेक्टर आहे ज़हीर मीरजत उन सीरियल जो डायरेक्टर हो। मरकज़ी किरदारु लतीफ़ मुन्नो साहिबु कयो। हुन जे जेके उम्मीदवार जा जेके 2 साथी हुआ अलीगुल मला ऐं जावेद टाकाणी, मूंखे इहो ख़ुशी जी ॻाल्हि आहे त हुन पहिरीं सीरियल में ऐं KTN सां गॾु हुअसि, अॼु ॾींहुं ताईं गॾु आहियां। माशाल्लाह, तमामु सुठी ॻाल्हि आहे। ऐं हिन तरफ़ बि जेकॾहिं चइजे त हिननि जो साथ बि असां सां गॾु ऐं KTN सां गॾु शुरूआती ॾियारनि खां ऐं हींअर ताईं आहे ज़ुल्फ़कार पली, तमामु प्यारा एक्टर, ऐं स्क्रीन ते तव्हां उन्हनि खे ॾिठो हूंदो त अॼु बि असां सां गॾु ईअं ई आहिनि। तव्हांखे बि KTN जी 19 सालगिरह मुबारक हुजे। कीअं आहियो? ठीकु आहियो? सभु ख़ैर मुबारक, बल्कि तव्हां सभिनि खे ऐं KTN जी पूरी सथ खे ऐं बि खोड़ सारियूं वाधायूं ॾींदुसि त बाक़ी असांजो साथ त KTN सां हमेशह रहियो आहे ऐं इनशाला अञा अॻिते बि रहंदो। ऐं तमामु सुठो असांखे तमामु घणी पज़ीराई मिली आहे KTN जे करे ऐं KTN चैनल ते कमु करण जे करे। इन करे आउं पूरी सथ खे KTN जी खे मुबारकबाद पेश कयां। ज़बरदस्त। ऐं ज़ुल्फ़कार पली साहिब सां गॾु हिकिड़ो ॿियो तमामु प्यारो स्टार सिंगर, उहो बि अॼु असां सां गॾु KTN जी ख़ुशियुनि में गॾु हूंदो। उन्हनि खे बि चवंदासीं तव्हांखे बि KTN जी 19 सालगिरह मुबारक हुजे। कामरान खे बि मुबारक। कामरान जो बि ॾाढो हिकिड़ो तमामु मज़ेदार क़िस्म जो सीन आहे कामरान सोलंकी साहिब जो। हमेशह हिकिड़ा हूंदा आहिनि जेके ज़िंदगीअ में कुझु कमु करणु चाहींदा आहिनि, स्ट्रगल करणु चाहींदा आहिनि। ईअं ई कामरान सोलंकी असांजो हिकिड़ो तमामु सिंध जो स्टार, सिंध जो हीरो आहे। कशिश ते हिन जा ख़ूबसूरत गीत ॿुधंदा हूंदा। ऐं मां ज़ुल्फ़कार पली साहिब खे रुके इहा डेडिकेशन ज़रूरु ॾियणु चाहींदुमि। ज़ुल्फ़कार पली साहिबु KTN जो हिसो आहे। ज़ुल्फ़कार पली साहिबु जॾहिं बि असांजी को शूट थींदी आहे, कंहिं बि शइ जी हेल्प खपंदी आहे त ज़ुल्फ़कार पली साहिबु जीअं हिकिड़ा भाइर बीठा हूंदा लॻियूं, हमेशह भाइरनि वांगुरु हूंदा। ऐं इहो तव्हांखे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां। तव्हां ॾाढा काइंड ऐं तमामु सुठा आर्टिस्ट आहियो। तव्हां खोड़ सारा सीरियल्स बि कया आहिनि। सो KTN जी ओवरऑल जर्नी सफ़र 19 साल अॼु थिया, KTN खे 19 साल थिया ऐं KTN न्यूज़ खे 14 साल ऐं जेको असांजी कशिश खे 16 साल। त ओवरऑल इन जर्नी जे बारे में छा चवणु चाहींदो? ही तमामु सुठी हिकिड़ी सम्झो त काविश अख़बार आहे। जॾहिं खां मतिलबु काविश या जेके इदारा आहिनि, अख़बारूं आहिनि या चैनल जॾहिं खां स्टार्ट थिया त सिंधी जेके आर्टिस्ट असांजा जेके इन फ़न उन्हनि जे अंदरि हो पर उहो पुॼी न सघिया किथे। पर मुंहिंजे हिसाब सां KTN तमामु घणो उन्हनि खे अॻिते मुतारिफ़ करायो आहे ऐं तमामु घणी उन्हनि जी सपोर्ट कई आहे। बाक़ी चैनल जे हवाले सां, ड्रामनि जे हवाले सां असां काफ़ी तक़रीबन मूं पंहिंजी ॻाल्हि कंदो त मूं KTN ते ई कमु कयो आहे ऐं अञा बि उते मौजूदु आहियां। अॼु तव्हांजे साम्हूं आहियां उमरकोट खां बर्थडे में शामिलु न थियूं, ईअं थी कोन सघे KTN जी, तो अॼु शामिलु थिया आहियूं। सर, तव्हांजो पंहिंजो काज आहे, तव्हांजो पंहिंजो सॾु आहे, पंहिंजो त बिल्कुलु असां पाण हूंदासीं हिते ऐं ईअं साथ क़ाइम दाइम हुजे। सो रांजन साहिबु, तव्हां ओवरऑल पंहिंजी जर्नी जो हवालु ॾियो। 19 सालनि जी सफ़र कीअं गुज़रियो आहे तव्हांजो? छा अॻिते उमेदियूं आहिनि? छा चवणु चाहींदो? सफ़र असांजो जनम त तॾहिं थियो जॾहिं काविश अख़बार आई ऐं असां दीवारूं खड़ियूं कयूं, छित विधी थिए, पहिरियों चैनल आंदोसीं KTN, कशिश आयो, KTN न्यूज़ आयो। ऐं इन सॼे सफ़र में मां जेके दोस्त हिते आहिनि, जेके ॾिसनि था, जेके ॿुधनि था, मां उन्हनि खे सलाम कयां थो त उन्हनि KTN जे हिन सॼे सफ़र में साथ ॾिनो। असां बि जहिड़नि हालनि में हुयासीं तहिड़े हाल में ई इन इदारे सां रहियासीं, इन इदारे में रहियासीं, इन इदारे मां इज़त मिली। ऐं मां त उहो ख़ुशनसीब पाकिस्तान जो एक्टर आहियां जेको KTN जे करे, मुंहिंजे किरदारु सूबेदार सुखे जे करे, हिकिड़ो सूबेदार सुखियो मदीने पाक में पैदा थियो जेको हर साल मूंखे उमिरो कराईंदो आहे। इन खां सआदत, इन खां वधीक मिल्कियत मां चवां कंहिं एक्टर वटि कान्हे का जेका KTN मूंखे ॾिनी आहे। सर, बिल्कुलु अल्लाह साईं तव्हांखे ईअं ई हमेशह क़ाइम दाइम रखे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। सो अनिता, तव्हांखे ओवरऑल अॼु जे हवाले खां पंहिंजी त ॻाल्हि थी न आहे असांजी पंहिंजी सफ़र जी, तव्हांजी पंहिंजो ओवरऑल सफ़र कीअं रहियो? शायदि असां खां पोइ ॿिया होस्ट बि ईंदा? ॿिया होस्ट बि ईंदा त असां चयो त असां बि थोरो पाण में कचहरी करे वठूं। मज़र, मूंखे 11 साल थी विया आहिनि माशाल्लाह। ऐं मतिलबु KTN सां मुंहिंजो साथ जेको आहे उहो 9 सालनि खां आहे त ॾाढो सुठो रहियो साथ मुंहिंजो। ऐं ईअं चइजे त मां अॼु ताईं बि, चवंदा आहिनि त स्ट्रगल खां सवाइ त का शइ हूंदी न आहे, मां अॼु ताईं बि स्ट्रगल कंदी थी अचां, महिनत कंदी थी अचां। ऐं हाणे रिसेंटली असां हिकिड़े ड्रामे जी शूट करे आया आहियूं, उहो तमामु जल्द ऑन ईयर थींदो, दर्दनि जो देस। त ॾाढो सुठो ड्रामो आहे। ऐं मां इहो चवंदमि त जॾहिं असां आर्टिस्ट कंहिं बि रिकॉर्डिंग ते कोई बि रांझण चांग साहिबु हुजनि या ज़ुल्फ़कार पली या जावेद टाकाणी, असां जॾहिं शूट ते वेंदा आहियूं त असां पंहिंजो पाण विसारे छॾींदा आहियूं। बिल्कुलु असां एतिरी महिनत कंदा आहियूं, असां इहा कोशिशि कंदा आहियूं त सुठे खां सुठी परफॉर्म कयूं, चाहे हुन में गर्मी हुजे,
चाहे उहो सियारो हुजे, चाहे असांजा हाल या असांजे फैमिली में को बि इशू हुजे, पर असां सभु कुझु पंहिंजा ॾुख सूर विसारे करे असां माण्हुनि खे खिलाइण जे लाइ, माण्हुनि जे चेहरनि ते मुरकूं आणण जे लाइ महिनत कंदा आहियूं। त इहो सभिनीनि जो, मां ईअं नथी चवां त सिर्फ़ु मो अकेली जो, सभिनीनि जो, पूरी KTN ते जेके बि आहिनि टीम मेंबर्स, सभिनीनि जी महिनत आहे जेका अॼु KTN जी 19 सालगिरह आहे। सभिनीनि खे ख़ुशी सां सेलिब्रेट करणु घुरिजे। ऐं मज़र जो साथ जेसि ताईं मूंखे ख़बर आहे त मज़र बि तमामु घणी महिनत कई आहे, वीडियो सॉन्ग्स हुजनि, डायरेक्शन हुजे, ऐं मज़र जो एक्टिंग सां का एॾी दिलचस्पी न आहे, पर मज़र एक्टिंग बि कई। KTN जा कुझु अहिड़ा प्रोजेक्ट्स हुया जंहिंमें मज़र खे असां चवंदा हुआसीं मज़र एक्टिंग कर, त मज़र चवंदो न मां होस्टिंग ऐं मॉडलिंग ताईं सही आहियां। त इहे महिनतूं आहिनि। बिल्कुलु, इन में को बि शक न आहे, जेको कुझु आहियूं जीअं आहियूं KTN जे करे, KTN जे करे। जावेद साहब, तव्हां ॾियो हाल अॻिते तव्हांजा कहिड़ा प्लान्स आहिनि? KTN वटि खोड़ सारी ट्रांसमिशन अचे पई, प्रोग्राम अचनि पिया नवां। बिल्कुलु, तव्हां बिल्कुलु बढ़िया फरमायो। KTN त पंहिंजे फ़न जे पंहिंजे कम जी शुरूआति कई, उन खां पोइ KTN जा मुख़्तलिफ़ सीरियल हुया। मंज़िल सीरियल हुई, उन खां अलावा गूंज सीरियल हुई जेकी इक़बाल सईद अंसारी कई, ऐं लाॻीतो पोड़ो इश्क आख़िरी मुंहिंजी हिते सीरियल हुई। उन खां अलावा मुंहिंजो हिकिड़ो अञा टीज़र हली रहियो आहे, पुट पीउ पुट ऐं पाड़ेसरी, इहो टीज़र हली रहियो आहे। उन खां अलावा हिकिड़ो नओं सीरियल आहे, उन मां कास्ट आहियां, करीब वरी कंहिं नए रूप में, कंहिं नए रंग में माण्हुनि खे खिलाइण ईंदासीं। मूं हिते शुरूआती दौर में जॾहिं दुनिया जो पहिरीं सिंधी सैटेलाइट चैनल KTN अची रहियो, त असां घणेई फ़नकार मुतारिफ़ करायासीं, जिन में घणेई वॾा नाला आहिनि जेके अॼु फ़न जी दुनिया में, फ़न जे आसमान ते सितारनि जीअं झरकनि था, चमकनि था। उन्हनि घणेई आर्टिस्टनि खे असां मुतारिफ़ करायोसीं, ऐं अलाह जो शुक्र आहे त KTN असांखे जेका इज़त ॾिनी आहे उन मां असां घणो कुझु पिरायो। बकुल रांझन चाग साहिब जे त असांखे ॿाहिरि मुल्कनि में जेॾां वञूं था त असांखे KTN जे दुनिया जे पहिरियों सिंधी सैटेलाइट चैनल ते कमु करण जे मार्फत असांखे ॾाढी इज़त मिले। अल्लाह से तव्हांखे हमेशा ख़ुशि रखे। तव्हांजी पहिरीं सीरियल कहिड़ी हुई? कहिड़ी साल? पहिरीं सीरियल जेका KTN ते मुंहिंजी हुई उहा हुई नाज़ो। कहिड़े साल में हुई सर? 2010 में। 2010 में, अच्छा। 10 में नाज़ो हुई। नाज़ो हिकिड़ो कैरेक्टर आहे वॾो, जंहिं इंटरनेशनल फिल्म्स ठहियूं उन खां बाद में। पोइ रियल कैरेक्टर अञा ज़िंदा है। हाँ बिल्कुल, कोरो कागज़, कहिड़ी वफ़ा छा जो इश्क, ऐं कंडनि जी सेज, मतिलबु ही काफ़ी ड्रामा ऐं 20 डेज़ बि काफ़ी कया। सही। ऐं एज़ ए डायरेक्टर 2 ईद प्लेस बि मूं कया आहिनि। ऐं हिन वक़्तु जेको सोचां पियो त इंशाल्लाह उमेद आहे त आईंदा हिन साल KTN ते हिकिड़ी सुठी फिल्म ॾींदुसि। सर सीरियल के असां बि खणो न, थर पार कर घुमूं। सर थर जा कंदो एक्टिंग? हाँ कंदसि। अच्छा, हाँ बस सीरियल में रिकॉर्डिंग थियण जहिड़ो आहे त मौसम आहे। हा मौसम आहे ज़बरदस्त। अच्छा, रांझन चांदी त चवां थो को सोप सीरियल मूंखे ॾेई छॾनि त वधीक बहितर आहे। ऐं सुभाणे कयूं था, तव्हांजी ॻाल्हि कयूं था, रिक्वेस्ट कयूं था त थर पार करे थर पार करे अचूं। जेको कास्ट नहीं खणजो, तव्हां मोस्ट वेलकम। हमेशा आया आहियो। मज़र चए थो त कास्ट नहीं खणजो। आउं हुजा ॿिया सभु नवां हुजनि, नवनि खे बि मौक़ो ॾिजे भले। हाँ ॾिजे न, आउं बैक टू नओं थियो। ड्रामो अहिड़ो त ठाहियो माण्हू ॾिसनि बि सही या दिलि जा ॾिसी वेंदा, ॾिसी वेंदा, शौक़ पूरो कंदो। सभु ॾिसी वेंदा। KTN जी सालगिरह ते हिकिड़ो शेर मूंखे यादि आयो त शाम इशरत सलाम चए थी, वाह वाह, शाम इशरत सलाम चए थी, हर मुसरत सलाम चए थी, हुजे मुबारक अवां सभिनी खे सालगिरह जूं ख़ुशियूं, मुंहिंजी मोहब्बत सलाम चए थी। वाह वाह, ज़बरदस्त। ऐं तव्हांजो ड्रामो हली रहियो आहे अॼुकल्ह लॾो पाॾे ते। लॾो पाॾे ते वाकई में लॾो पाॾे ते आहे। ऐं जो लॾे ते पाॾे ते हुजो। बिशारत समो नाहे हींअर असां सां गॾु, पर बिशारत भाई बि असांजी हर ख़ुशी में असां सां गॾु हूंदो आहे। उन्हनि जो पहिरियां हिकिड़ो ड्रामो खोड़ी के घुमरी हलियो, त उन में मां हुयमि। हाणे सॼी टीम खे मां मिस कंदी आहियां। ड्रामो ॾिसी करे खिलंदी ज़रूरु आहियां, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे। ड्रामो ॾिसो तव्हांखे खिल न अचे त तव्हां माना सम्झो त तव्हां कुझु ॾिठो ई न आहे। तव्हांजी एक्टिंग उन में ॾिठी मां, ज़बरदस्त, ॾाढो सुठो लॻो। हा, वेचारे जो कैरेक्टर आहे। हा, उते रईस साहब जो बि दिमाग़ी तवाज़ुन दुरुस्त कोन्हे को, ऐं रईस जा पुट बि रईस आहिनि। वरी जेकॾहिं उहे दवा नथा पियनि त वॾेरे जो ज़ोर आहे ॾाढो जो, चई इहो दवा वेचारे खे पियारियो। हाणे भाउ हुनखे शफ़ा मिले न खोड़ी के घुमरी ख़तम थी वियो हे नवां मिसाल ॿियो ॾिनो। अच्छा, माना पूरी खोड़ी खे ई घुमरो हे सॼो लॾो ई पाॾे ते आहे। कामरान भला तूं छा ॿुधाईंदे? कामरान तमामु ख़ूबसूरत सिंगर आहे। लास्ट ज़ाहिरा मज़र गानो ई ॿुधाईंदो न। मुंहिंजो 2010 मुंहिंजो तक़रीबन कशिश ते मुंहिंजो पहिरियों गानो ऑनर थियो, ऐं मुंहिंजो स्टार्ट बि कशिश ऐं KTN ताईं आहे। ऐं माशाअल्लाह KTN जी सालगिरह आहे, ईअं सम्झो त असांजी ईद जो ॾियारो आहे। अव्हांखे ऐं KTN जे पूरे सथ खे ईद जो लख लख मुबारकूं। जेके असांखे स्क्रीन ते ॾिसनि पिया उन्हनि खे मुबारकूं। बिल्कुलु। तव्हां असांखे फरमाइश थी आहे त असांजे पोयों बि कोई आहे न, को हूंदा ऑपरेट कंदो आहे त असांखे तव्हां गानो ॿुधायो। ख़ूबसूरत तव्हांजा ख़ूबसूरत गीत आहिनि, हिकिड़ो गीतनि मां माहौल लॻो पियो आहे। हा बिल्कुलु, ऐं ॿुधायो त यार ॾाढी तयारु। यार ॾाढी इश्क आतिश, यार ॾाढी इश्क आतिश
लाई है यार ॾाढी इश्क आतिश लाई है यार ॾाढी इश्क आतिश लाई है यार ॾाढी इश्क आतिश लाई है वे यार सानू वे दो सानू वे यार सानू दो सानू लग गई बे अख त्यारी सानू लग गई बे अख त्यारी सीने दे विच न समाई है यार ॾाढी इश्क आतिश लाई है यार ॾाढी इश्क आतिश यार ॾाढी इश्क आतिश लाई है वे यार सानू वे दो सानू वे यार सानू दो सानू लग गई बे अख त्यारी सानू लग गई बे अख त्यारी सीने दे विच न समाई है यार ॾाढी इश्क आतिश लाई है यार ॾाढी इश्क आतिश हुल हुला के इश्क जो आया ओ मोहब्बत ॾाढा शोर मचाया हुल हुला के इश्क जो आया ओ मोहब्बत ॾाढा शोर मचाया था नाच नचाई है यार ॾाढी इश्क आतिश लाई है यार ॾाढी इश्क आतिश लाई है वे यार सानू वे दो सानू वे यार सानू दो सानू लग गई बे अख त्यारी सानू लग गई बे अख त्यारी सीने दे विच न समाई है यार ॾाढी इश्क आतिश लाई है यार ॾाढी इश्क आतिश लाई है वे यार सानू वे दो सानू वे यार सानू दो सानू लग गई बे अख त्यारी सानू लग गई बे अख त्यारी सीने दे विच न समाई है यार ॾाढी इश्क आतिश लाई है यार ॾाढी इश्क आतिश इश्क अवेड़ा बहन न ॾींदा थी गदागर मस्त करेंदा इश्क अवेड़ा बहन न ॾींदा ओ थी गदागर मस्त करेंदा घिटी घिटी चा घुमाई है यार ॾाढी इश्क आतिश लाई है यार ॾाढी इश्क आतिश लाई है वे यार सानू वे दो सानू वे यार सानू दो सानू लग गई बे अख त्यारी सानू लग गई बे अख त्यारी सीने दे विच न समाई है यार ॾाढी इश्क आतिश लाई है यार ॾाढी इश्क आतिश लाई है वे यार सानू वे दो सानू वे यार सानू दो सानू लग गई बे अख त्यारी सानू लग गई बे अख त्यारी सीने दे विच न समाई है यार ॾाढी इश्क आतिश लाई 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 है यार ॾाढी इश्क आतिश यार वाह जी इश्क आतिश ॿुधाई थी यार ज़बरदस्त। यार ॾाढी इश्क इश्क आतिश आतिश लाई है बोल राणा जोश साहब ॾियारे छॾी सफ़ा जोश ॾियारे राणा साहब थैंक यू सो मच अवां आयो ऐं वंस अगेन KTN जूं KTN न्यूज़ ऐं कशिश TV जूं सालगिरह जूं अवां सभिनी खे लख लख मुबारकूं ऐं अवां जा लख कुर्ब आया हीउ तव्हांजो ऐं अवां जो पंहिंजो कार्यो हाँ, बिल्कुल। बस सर ज़ुल्फ़िकार अली साहब तव्हांजी तमामु घणी महिरबानी तव्हां पंहिंजो तव्हांजी कीमती वक़्तु महिरबानी। कढी करे उमरकोट मां हिते आयो KTN जी बर्थडे तव्हां में सभिनी जी महिरबानी बिल्कुलु इहे असांजो संदो पंहिंजो ई कंहिंजो कार्य हो बिल्कुलु। हिन में शामिलु थियण हा जी
तमामु घणो सभिनी ज़रूरी आहे जॾहिं बि वक़्तु आहे। असांजे पंहिंजे घर में का दावत हूंदी आहे मां चवंदी आहियां दावत न बि मिले त बि पंहिंजे घर हलियो वञे पंहिंजो घर त पंहिंजो घर। घणी आहे न काज ई तव्हांजो पंहिंजो आहे पर हा, दावत बिल्कुलु, छा जूं सही ॻाल्हि। पंहिंजो असां बि हाणे इजाज़त वठो तव्हां खां असां असां अनीता बि असां बि तव्हांखां इजाज़त इजाज़त वठंदासीं। वठंदासीं उमेदु आहे त हींअर ताईं जी मेज़बानी ऐं जेके असांजा महिमान हुया तव्हांखे तमामु घणा पसंदि आया हूंदा KTN खे पंहिंजी दुआउनि में ज़रूरु यादि रखिजो ऐं इहा दुआ कजो त KTN जेको आहे अञा 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 वधीक अॻिते वधे ऐं असांजो साथ तव्हां सां गॾु ईअं ई रहे तव्हांजो इहो असांजो जेको रिश्तो आहे तमामु ख़ूबसूरत आहे ईअं ई असां सभिनि खे पंहिंजी दुआउनि में यादि रखिजो सिंध सलामत सा सलामत ऐं आख़िर में ज़रूरु चवंदुसि KTN जिते सिंध गॾिजे थी। थैंक यू सो मच।